अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फौज़िया एजाज़ ऐं आऊं आहियां दुआ भुट्टो। नाज़रीन, हेडलाइन सां ॾिठियूं हिते अहम ख़बर आहे, अवां सां शेयर कंदासीं। निगरान वज़ीर आज़म बिजलीअ जे वाधू बिलनि ते हंगामी इजलास तलब करे वरितो। इजलास कुछ ई देर खां पोइ निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ जी सदारत हेठि शुरू थींदो। इजलास में बिजलीअ जे वाधू बिलनि ऐं अवाम खे रिलीफ ॾियण वारनि मामलनि ते गौर वीचार कयो वेंदो। बिल्कुलु नाज़रीन, आख़िर कयूं पिया। निगरान वज़ीर आज़म बिजली जे वाधू बिलनि ते हंगामी इजलास तलब करे वरितो आहे। इजलास कुछ ही देर खां पोइ निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ जी सदारत में शुरू थियण वारो आहे। इजलास में बिजली जे वाधू बिलनि ऐं अवाम खे रिलीफ ॾियण वारनि मामलनि ते गौर वीचार कयो वेंदो। एक भेरो ॿीहर नाज़रीन अवां खे आगाह कंदासीं। निगरान वज़ीर आज़म बिजलीअ जे वाधू बिलनि ते हंगामी इजलास तलब करे वरितो आहे। इजलास कुछ ही देर खां पोइ निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ जी सदारत में शुरू थियण वारो आहे।